दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु जो असांजो टॉपिक आहे उहो आहे असांजो ॿिनि सेटनि जो कॉम्प्लीमेंट कीअं थींदो आहे। हिन टॉपिक खां पहिरां असां जेके टॉपिक पढ़िया आहिनि उहे आहिनि असांजा यूनियन ऑफ सेट्स, इंटरसेक्शन ऐं जेको आहे डिफरेंस। त हीअं असांजो अॼु जो जेको टॉपिक आहे उहो आहे ॿिनि सेटनि जो कॉम्प्लीमेंट। ठीकु आहे दोस्तों। हाणे कॉम्प्लीमेंट कीअं थींदो आहे, जेको कॉम्प्लीमेंट असांजो आहे उहो जेको कॉम्प्लीमेंट थींदो आहे उहो बि ॿिनि सेटनि जे डिफरेंस जे ज़रिए थींदो आहे। माना कॉम्प्लीमेंट जेको असांजे कंहिंजे ज़रिए थींदो आहे, ॿिनि सेटनि जे डिफरेंस जे ज़रिए थींदो आहे। हाणे कॉम्प्लीमेंट जे लाइ असांखे छा छा रिक्वायर्ड हूंदो आहे। हाणे कॉम्प्लीमेंट जे लाइ असांखे के ॿ सेट रिक्वायर्ड हूंदा आहिनि। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिकिड़ो जेको असांजो सेट गिवन हूंदो आहे उहो असांजो हूंदो आहे यूनिवर्सल सेट। हाणे जेको असांजो हिकिड़ो सेट गिवन हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, असांजो हिकु यूनिवर्सल सेट हूंदो आहे। हाणे इहा दोस्तों ॻाल्हि यादि रखिजो त असां जेको कॉम्प्लीमेंट लहंदा आहियूं न उहो हमेशह जेको आहे सो यूनिवर्सल सेट मां उनजो डिफरेंस कंदा आहियूं। माना कॉम्प्लीमेंट जेको आहे सो उनजो जेको डिफरेंस थींदो आहे उहो हमेशह छा मां थींदो आहे, यूनिवर्सल सेट मां थींदो आहे। ठीकु आहे दोस्तों। त हाणे असांजो हिकिड़ो छा आहे, यूनिवर्सल सेट असांखे गिवन आहे जंहिंजा एलिमेंट्स आहिनि असांजा 1 खां वठी 10 ताईं छा आहिनि, एलिमेंट्स आहिनि। ठीकु आहे दोस्तों। ऐं ॿियो जेको सेट मां पंहिंजे तरफ़ां सपोज़ कयो अथमि उहो असांजो ए सेट आहे। उनजा जेके असांजा एलिमेंट्स आहिनि 2 4 5 6 8 ऐं 9। ठीकु आहे दोस्तों। त हाणे जेको आहे इन जो ए जेको असांजो सेट आहे, जेको असांजो ए सेट गिवन आहे, इन जो जेको आहे कॉम्प्लीमेंट कीअं थींदो आहे अचो ॾिसूं। त दोस्तों हाणे असां ए जेको कॉम्प्लीमेंट आहे असां लिखंदा हीअं आहियूं। ठीकु आहे। हाणे ए कॉम्प्लीमेंट, हाणे हीअ जेका दोस्तों असांजी निशानी आहे इनखे मां कॉम्प्लीमेंट निशानी चवंदुमि। ठीकु आहे दोस्तों। त हाणे जेकॾहिं मूंखे छा लिखिणो आहे, कंहिं बि सेट जो छा लिखिणो आहे, मूंखे कॉम्प्लीमेंट लिखिणो आहे। मसलन मां ए कॉम्प्लीमेंट लिखणु थो चाहियां त जेको ए कॉम्प्लीमेंट असांजे बराबरि थींदो उनजो असां छा कंदा आहियूं, डिफरेंस लिखंदा आहियूं। दोस्तों मां ऑलरेडी ॾिसी चुको आहियां त जेको असांजो कॉम्प्लीमेंट हूंदो आहे उहो छा हूंदो आहे, असांजो डिफरेंस हूंदो आहे कंहिं यूनिवर्सल सेट मां। त हाणे ए कॉम्प्लीमेंट जेको आहे छाजे बराबरि थींदो, यू माइनस ए। ठीकु आहे दोस्तों। त हे छा ॾिसो, ए जो डिफरेंस के मां आहे, यू मां आहे। त माना ए कॉम्प्लीमेंट छाजे बराबरि थींदो, यू माइनस ए। ठीकु आहे दोस्तों। जेकॾहिं हीअं हुजे असांजो बी कॉम्प्लीमेंट लिखण जो असांखे, त बी कॉम्प्लीमेंट छाजे बराबरि थिए, यू माइनस बी। ठीकु आहे दोस्तों। जेकॾहिं सी कॉम्प्लीमेंट लिखणो हुजे त सी कॉम्प्लीमेंट बराबरि थींदो यू माइनस सी। ऐं जेकॾहिं मूंखे छा लिखणो हुजे, डी कॉम्प्लीमेंट लिखणो हुजे त उहो छाजे बराबरि थिए, यू माइनस डी। ठीकु आहे दोस्तों। त असांजो जेको कॉम्प्लीमेंट हूंदो आहे न उहो हमेशह डिफरेंस उनजो जेको आहे सो फाइंड कंदा आहियूं असां कंहिंमां, यूनिवर्सल सेट मां। मां वरी रिपीट कयां थो त जेको असांजो कॉम्प्लीमेंट हूंदो आहे, असां कंहिं बि एलिमेंट जॾहिं असां छा लहंदा आहियूं, कॉम्प्लीमेंट लहंदा आहियूं त उनजो असां छा कंदा आहियूं, यूनिवर्सल सेट मां उनजो डिफरेंस लहंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिते ॾिसो ए जे कॉम्प्लीमेंट छा आहे बराबरि लिखियो आहे मां, यू माइनस ए। माना यू जेको ए जो डिफरेंस कयो आहे कंहिं मां, यू मां। बी कॉम्प्लीमेंट आहे यू माइनस बी। ऐं सी आहे सी यू डिफरेंस सी। ऐं डी कॉम्प्लीमेंट आहे यू डिफरेंस डी। माना कॉम्प्लीमेंट छा आहे असांजो हिकिड़ो, उहो बि डिफरेंस ॾिनल आहे। ठीकु आहे दोस्तों। त हाणे अचो ॾिसूं जेको ए कॉम्प्लीमेंट असांजे छाजे बराबरि थींदो। त हाणे ए कॉम्प्लीमेंट छाजे बराबरि आहे, यू डिफरेंस ए। ठीकु आहे दोस्तों। त हाणे यू जा एलिमेंट असांजा हे आहिनि 1 2 3 4 5 6 7 8 ऐं दोस्तों 9। ठीकु आहे। हाणे यू खां पोइ छा डिफरेंस जी निशानी आहे। ठीकु आहे दोस्तों, डिफरेंस। ऐं उन खां पोइ छाजी निशानी, उन खां पोइ छाजो सेट आहे दोस्तों, ए जो आहे। हाणे ए जा असांजा एलिमेंट्स आहिनि 2 4 5 6 8 ऐं 9। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हे जेको आहे सो मां जेका इक्वेशन असांखे मिलियल आहे ए कॉम्प्लीमेंट जो, उहा मां सॼी लिखी छॾी आहे। ठीकु आहे दोस्तों। त हाणे छा कंदुमि मां, हिते छा निशानी आहे, डिफरेंस निशानी आहे। त डिफरेंस जेको आहे ऑलरेडी मां ॾिसी चुको आहियां त डिफरेंस में असां छा कंदा आहियूं, जेके असांजा हिकु जहिड़ा एलिमेंट्स हूंदा आहिनि उहे असां ख़तमु करे छॾंदा आहियूं। ऐं पोइ जेके असांजा पहिरें सेट में एलिमेंट्स बचंदा आहिनि उहे रखंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हिते ॾिसो दोस्तों 2 आहिनि, हिते 2 आहिनि, इहे ख़तमु थी विया असांजा। हे 3 आहिनि, हे 3 हिते आहिनि। ठीकु आहे दोस्तों। ऐं हिते न आहिनि, 4 हिते आहिनि असांजा, 4 हिते आहिनि, 5 हिते बि आहिनि, 5 हिते आहिनि, 6 हिते आहिनि, हिते बि आहिनि, 7 हिते आहिनि, 7 हेॾे न आहिनि, 8 हिते आहिनि, 8 हिते, 9 हिते आहिनि ऐं 9 हिते आहिनि। ठीकु आहे दोस्तों। त हाणे जेके असांजा हिकु जहिड़ा हुया एलिमेंट्स उहे असांजा छा थी विया, ख़तमु थी विया। ठीकु आहे दोस्तों। बाक़ी जेके असांजा पहिरें सेट में एलिमेंट्स छा थींदा, बचंदा। कहिड़े सेट में, पहिरें सेट में असांजा जेके एलिमेंट्स बचंदा उहे रखंदा आहिनि। ठीकु आहे दोस्तों। त हाणे असां जेके पहिरें सेट में एलिमेंट्स कहिड़ा बचा आहिनि, हिकिड़ो असांजो 1 आहे, ॿियो असांजो 3 आहे, ॿियो छा असांजो 7 आहे। ठीकु आहे दोस्तों। त हाणे हे छा थी वियो, असांजो आंसर थी वियो। त हे छा जो आंसर आहे,
ए कॉम्प्लीमेंट जो। त दोस्तों हाणे ए कॉम्प्लीमेंट जेको असांजो आंसर आहे त जेको आहे हाणे ए कॉम्प्लीमेंट दोस्तों असां कीअं था हलायूं, माना ए कॉम्प्लीमेंट हुजे, बी कॉम्प्लीमेंट हुजे, सी कॉम्प्लीमेंट, जेको बि कॉम्प्लीमेंट हुजे असां उनजो डिफरेंस लहंदा आहियूं कंहिंमां, यूनिवर्सल सेट मां लहंदा आहियूं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे उमेदु आहे त हे जेको असांजी प्रॉब्लम आहे तव्हांखे सम्झ में अची वेंदो।